ईद ते धरती धणी नफ़रत खे रद कंदे बदीअ जी माला में पइजी विया। सकाफ़ती ईद ते धरती धणियुनि भाईचारे जी फिज़ा बरक़रार रखण ऐं मईशत बचाइण लाइ सिंधु दरिया खे बचाइण जो ऐलान कयो। कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धणियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जी अजरक ऐं टोपियुनि समेत सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। नाले वारनि फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। सिंध जी क़ौमी सकाफ़ती ईद ते धरती धणी नफ़रत खे रद कंदे बदीअ जी माला में पइजी विया। सकाफ़ती ईद ते धरती धणियुनि भाईचारे जी फिज़ा बरक़रार रखण ऐं मईशत बचाइण लाइ सिंधु दरिया खे बचाइण जो ऐलान कयो। कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धणियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जी अजरक ऐं टोपियुनि समेत सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। नाले वारनि फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। ते धरती धणी नफ़रत खे रद कंदे बदीअ जी माला में पइजी विया। सकाफ़ती ईद ते धरती धणियुनि भाईचारे जी फिज़ा बरक़रार रखण ऐं मईशत बचाइण लाइ सिंधु दरिया खे बचाइण जो ऐलान कयो। कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धणियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जे अजरक ऐं टोपियुनि समेत सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। नाले वारनि फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। नाज़रीन, ही अहम ख़बर पाण सां शेयर कयूं पिया त सिंध जी क़ौमी सकाफ़ती ईद ते धरती धणी नफ़रत खे रद कंदे बदीअ जी माला में पइजी विया।